असांजो मसइलो इहो आहे त मां शादी कया प्यार जो पाण कया मुदसर सां मूंखे मुंहिंजा माइट जीअण नथा ॾियनि चवनि था कारोकारी कोन चवनि था हिनखे जिथे ईंदा त 10 भाती आहियूं घर जा 10 भातियुनि खे जिथे अचनि मारे छॾिजो। मुंहिंजी इहा अपील तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे ख़तरो आहे मुंहिंजे माइटनि मां एफआईआर था कनि मुंहिंजे मुड़ुस ते मुंहिंजे सहुरे ते मुंहिंजे सहुरे जे माइटनि ते एफआईआर था कनि जवाद आगरो सलीम आगरो शिराज आगरो इन्हनि ते एफआईआर कजनि सूफ़ आगरो मुंहिंजे सहुरे ते मुंहिंजे मुड़ुस ते असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे तमामु घणो ख़तरो आहे मुंहिंजे माइटनि मां मारोट आतिफ़ चाचो हफ़ीज़ चाचो मामो हज़ूर बख़्श मामो रफ़ीक ऐं चाचो अब्दुल सत्तार चाचो अब्दुल क़यूम चाचो अब्दुल सलीम इन्हनि मां मूंखे तमामु घणो ख़तरो आहे। पीउ अब्दुल अज़ीज़ इन्हनि मां मूंखे ख़तरो आहे। मां इहो मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे मूंखे तमामु घणो ख़तरो आहे। जीआईजी सिंध खे सभिनी खे अपील आहे मुंहिंजी मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे मूंखे तमामु घणो ख़तरो आहे। कारोकारी को अथनि जिथे अचे उन्हनि खे मारे छॾिजो। 10 भाती आहियूं जिथे ॿुधनि था उते अचनि था पुलिस सां गॾु पुलिस ई ॿधल आहे उन्हनि सां एफआईआर था कनि कूड़ियूं पुलिस ॿधल अथनि उन्हनि सां। 2025 अठों महीनो ऐं 4 तारीख़ उन खां पोइ असांजे एफआईआर मथां कूड़ी एफआईआर कयूं वञनि पियूं ऐं उन खां पोइ तक़रीबन ॻोठ घर बि ठाहिया अथनि। उन खां पोइ असांजे ॻोठ ते एफआईआर कई अथनि मुंहिंजे पीउ ते एफआईआर कई अथनि छो त मुंहिंजे पीउ खे छोकिरी ॾिननि न जज ॾिनी त उन खां पोइ उन ते एफआईआर कई अथनि। मुंहिंजे भाइरनि ते हर हिक ते अलॻि अलॻि एफआईआरूं एतिरी एफआईआर मथां एफआईआर ख़बर ई न पई किथे किथे एफआईआर कई अथनि। रोज़ानो नई एफआईआर था कनि ऐं इहो चवंदा जिथे मिले त गोली हणंदो न पोयां ई पोयां कॾहिं कंहिं घर में रोज़ानो माना घर थो चेंज करिणो पए। रोज़ानो असांखे तंग था कनि मारणी धमकियूं हेॾां होॾां माइटनि अचनि हथियार खणी बनियुनि ते कब्ज़ा कयूं वेठा आहिनि घर ड्राया अथनि ॿिए पर जी रोज़ानो अचनि था माना ज़मीनूं माल धगो जेको काए विया आहिनि पुलिस उनजा पंहिंजा माण्हू आहिनि चाचा मामा सभु उन पुलिस में आहिनि। छोकिरी आहे उन पुलिस वारा चवंदा असां कानून मञूं ई कोन न सरकार खे न हुकूमत न कंहिंखे मञूं ई कोन। असां इहो था कयूं असांखे तहफ़ुज़ ॾियो वञे। मुंहिंजो नालो ज़फ़र लाइ आहे ऐं मां आहियां तालको कंडियारो ज़िलो नौशहर। अॼु खां 10 महीना पहिरियां मुंहिंजे पुट पहिरियों कयो पसंदि जो उन कोर्ट में जेको एफआईआर कयूं उहे कूड़ियूं थियूं हिननि जूं माना हाणे मुंहिंजे मथां माना एफआईआरूं मुंहिंजे माइटनि जे मथां सलीम आगरे मथां जिन असांजो वास्तो बि न आहे जावेद अहमद आगरो सूफ़ आगरो शिराज अहमद आगरो उन खां पोइ मुसलसल मुंहिंजे घर ते हमला घरनि में घिरनि घर ड्राए विया आहिनि कल्ह टोड़ी जॾहिं हिनखे ख़बर पई सहुरे वटि वई आहे ऐं उन जेको आहे पढ़ियो अथनि ॾिठो अथनि उन खां पोइ मुंहिंजे मथां कूड़ी एफआईआरूं टोटल ॻोठ जे मथां माना एफआईआरूं घर घटि में घटि 10-15 घर ड्राए विया आहिनि माल 10 महीननि खां कंहिंखे हथ हुनजो मरी आहे काॾे आहे ज़मीनूं बर्बादु थी वियूं माना केरु हथु विझे थो उन मथां एफआईआर। इहो आहे मुतालबो असांजो जेको आहे आईजी सिंध खां ज़िया लंजार खां वज़ीर आला सिंध खां ऐं साईं बिलावल भुट्टो खां जेको आहे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं जेके एफआईआर कूड़ियूं कयूं वञनि असां में वॾो 10 भाती आहिनि जिते बि गोलीअ जो ऑडर आहे माना हिननि जो कारोकारी त हिकिड़ो आहे न पर पुट 10 औरतुनि खे समेत माना मुंहिंजे नियाणी 2 जो इम्तिहान उहो ज़ाहि थी वियो स्कूल ख़तमु थी वियो हर शइ ख़तमु थी वई माना इहो असांजो हाणे असां मुख़्तलिफ़ हंधि कंहिं महिल हैदराबाद कंहिं कराची छो त पुलिस असांजे पोयां लॻल आहे असां वटि हर शइ मौजूदु आहे पर उन में पैसा ऐं सिफ़ारिश माना इस्तेमालु करे असांखे तंग कयो थो वञे एफआईआर कूड़ियूं करायूं थी वञनि।